तो जन्नती उन्होंने सवाल करा अनिल मुजरिमीन मा सलककुम फी सक़र केड़ो तांजो दुआ जो तांगे जन्म जी बाजो बल बनायो वा घणो करे जहन्नमी जन्नतन के चवंदा कालू लम नकु मिनल मुसल्लीन असा नमाज पढ़दा तने अल्लाह ताला जाके जन्म जी बाजो बल बनायो वा ओ मुझा अजीजो ओ मुझा भारो ओ मुझा दोस्तो मातांगे इलाज करना मातांगे मिथ करना मातांगे मेड़ करना मातांगे गुजारिश करना खुदा जो वास्तो तो नमाज पढ़ो बेनमाजी दुनिया में भी तबाह बर्बादा कब्र क़यामत में भी बेनमाजी जेला अज़ाब अज़ाबा वनुफ़िख़ फ़िस्सूर फ़इज़ा हुम मिनल अजदास इला रब्बिहिम यंसिलून क़ालू या वैलना मन बअसना मिन मरक़दिना हाज़ा मा वअदर रहमान हाज़ा 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 मा वअदर रहमान हाज़ा मा वअदर रहमान व सदक़ल मुरसलून। चौथा पाण के बर्बाद चौथा पाण के तबाह खुदा जो वास्तो तो संभालो अल्लाह जी जात जो कुर्बान नबी ने फरमायो बेनमाजी न दुनिया जे अज़ाब खां बची सघंदो दुनिया में भी बेनमाजी तबाह बर्बादा रुसवाए ख्वारा बेनमाजी वतन का आबगादू कदा वतन का खुदकशो कदा वतन का मारीदा पाण के खंजर हणदा दावत ज़हरियूं खाईंदा दावत अल्लाह अकबर कबीरा बेनमाजी हाँ हाँ रेल जी पटण ते पाण के सुमारीदा दावत पाण के वडन वडन कटरन में ना उछलाएं अल्लाह अकबर कबीरा और मुझे अजीजो बेनमाजी दुनिया में भी तबाह बर्बाद बेचैना परेशान हाँ हाँ बेनमाजी सदाई दुनिया के जहान में मायूसी मायूसा लानत ही लानत थी वसे अल्लाह अकबर कबीरा मरी कब्र में पिड़ो कब्र में भी उनके अज़ाब अज़ाबा अल्लाह अकबर कबीरा नाग पिया बेनमाजी के कब्र में नंगीदा विछू पिया उनके चक्र हणंदा जीत इंजराज़ीम किवलियों माकोड़ा पिया उनके चक्र हणंदा कब्र में हाँ हाँ कब्र के बाय उनके लगनी उन कब्र के बाय वठनी जे कब्र में बेनमाजी होंदो उन कब्र में मलाक हथोड़ा खणी पुजदा जाते बेनमाजी पुजदो उनके हथोड़ा हया वेंदा वडो अज़ाब बेनमाजी जे लाइ कब्र में क़यामत में भी अज़ाब उतारियो वेंदो बेनमाजी नंगो ऐं उघाड़ो हूंदो बेनमाजी कब्र में उतारियो वेंदो ॾिसण जहिड़ी सूरत न हूंदो वजूह यौमइज़िन ख़ाशिअह आमिलतुन नासिबह तस्ला नारन हामियह माण्हू वारी सूरत ही बेनमाजी खे न मिलंदी गधा जी मुंडी कुत्ते जी मुंडी सुअर जी मुंडी बेनमाज़िन खे अल्लाह ताला काफ़िरनि सां गॾु बीहारींदो निमरूद सां गॾु अबू जहल सां गॾु फिरौन सां गॾु कारून सां गॾु उतबे शेबे सां गॾु इब्रा सां गॾु काफ़िरनि सां गॾु अल्लाह ताला बेनमाज़िन खे बीहारे काफ़िरनि सां गॾु जहन्नम जी बाहि में उंधे तो दुश्मनाईंदो खुज़ूहु फग़ुल्लू सुम्मल जहीम सल्लू सुम्म फी सिलसिलतिन ज़रअहा सबून ज़िराअन फस्लुकूहू
खुदा जो वास्तो जो नमाज पढ़ो पाण भी बच्चन ॿारनि खे बि नमाज लाइ महिनत कयो बेनमाज़ी किन्नू आहे बेनमाज़ी ख़राब आहे बेनमाज़ी पलीत नबी जी फरमायो मां हिकिड़े ॾियारे सूअर सां मिलियो साईं जन फरमायो मां सूअर खे चयुमि सूअर ॾे हाल वाल तूं बि अल्लाह जा हमद ॻाईंदो आहे कनि अल्लाह जी तारीफ़ कंदो आहे कनि अल्लाह जा शुक्राना पढ़ंदो आहे कनि साईं जन फरमायो मां सूअर खे चयुमि सूअर तोखे त अल्लाह किने मां किनो करे पलीत मां पलीत करे ख़राब में ख़राब करे जानवर पैदा कयो आहे सूअर तूं बि रब जा शुक्राना पढ़ंदो आहे अल्लाह जा कनि सूअर तो चवे हाओ साईं मां भी अल्लाह जा शुक्राना पढ़ंदो आहियां साईं जन फरमायो छा पढ़ंदो आहियां ॿुधाए चवंदो आहियां अल्हम्दुलिल्लाहि लज़ी जअलनी खिंज़ीरा वलम यजअलनी तारिकुस सलाह साईं मां अल्लाह जा हम्द पढ़ंदो आहियां शुक्राना कंदो आहियां चवंदो आहियां अल्लाह तुंहिंजी वॾी महिरबानी जो किन्ने मां किनो पलीत में पलीत खराब में खराब जानवर सूअर करे तो पैदा कई पर मानू बेनमाजी करे पैदा न कई बेनमाजी एडो वडो किनो आ जो सूअर भी पनाह दो भरे ओ मछाली एडो बेनमाजी पलीत आ जो सूअर भी पनाह दो भरे एडो बेनमाजी खराब आ जो सूअर भी पनाह दो भरे अल्लाह अकबर कबीरा ओ मछाली लो सवाल ताण के खराब न कयो ताण के किनो न कयो ताण के पलीत न कयो संभालो हा हा सियाणा थो मां वरी भी मिनत तो क्या मेड़ तो क्या गुजारिश तो क्या इलाज तो क्या मां अपने ने भेनरन के भी लाउड स्पीकर के जरिए अर्ज कर रहा हूं अपने ता भी पाण के संभालो ता भी नमाज पढ़ो मां ता भाइरन के भी गुजारिश कर रहा हूं नमाज पढ़ो नमाज में आबादिया नमाज में कामयाबिया नमाज में ताकाइया नमाज में सफाइया नमाज में इज्जता नमाज में अजमता नमाज में मामा नमाज में शामा और मजारी नमाज में बिनी जान की कामयाबिया नमाज में अल्लाह जो दीदार नमाज में रसूलुल्लाह जी ज़ियारत नमाज में असहाब आल बैत जो दीदार नमाज में पीरन फकीरन कुतबन हुस्न अफजाल जो दीदार नमाज में जन्नत ज़वाब फबअय्यि आलाए फबअय्यि आलाए फबअय्यि आलाए फबअय्यि आलाए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान अञा ईमानी जज्बे सां बाक़ी तो दुख थी जलसन बुधण वारा वायदन बुधण वारा तकीरन बुधण वारा जलसन फसाइण वारा नमाज न पढ़ो ये जलसा केड़े कम ये वायद केड़े कम जो ता नमाज न पढ़ो नमाज दीन जो थंबो आ सलात इमाद नमाज बिश्त जे ताले जी कुंजी आ सलात मिफ्ताहुल जन्नत नमाज मोमिन जे लाइ मेराज अस्सलात मेराजुल मोमिनीन नमाज मुंहिंजे नबीअ जे अखियुनि जो ठार आहे कुदरत वईनी फी सलाह नमाज नथी वणे मां त वाइज़र में चवंदो रहंदो जेकॾहिं तव्हांखे नमाज जी हैसियत सम्झणी आहे नमाज जो मक़ाम सम्झणो आहे नमाज जो मर्तबो समझणो आहे नमाज जी फज़ीलत समझणी आहे त हज़रत इमाम हुसैन ने निहारियो
करबला जे मैदान ने न्यारो अल्लाह अकबर कबीरा क्यों तरफ ज़ालिम बीठा है हाँ हाँ खंजर झलियूं तलवारां झलियूं तीर झलियूं पानी बंद कयो वियो मानी बंद कई वई एड़ी दुखी घड़ीअ में पोइ भी हज़रत इमाम हुसैन उनजी जमात उनजी फैमिली नमाज नथा छॾनि नमाज पढ़ंदा फर्ज़ी नमाज त पढ़ंदा सुन्नतूं त पढ़ंदा नफ़िल त पढ़ंदा पर रात जो भी निंड नथा करनि सॼी सॼी रात नमाज में क़ुरान जी तिलावत करंदा अल्लाह अकबर कबीरा आख़िर ॾहीं जो ॾिहाड़ो थियो जंग छिड़ी पई अल्लाह अकबर कबीरा शहादत जो सिलसिलो शुरू थियो हाँ हाँ 22 ॼणा शहीद थिया बाक़ी 50 ॼणो बचो इते बेपारीअ जो वक़्तु अची नमाज़ जो हज़रत इमाम हुसैन रड़ करे ज़ालिमनि खे चए थो ज़ालिमो थोरो जंग छॾियो असां अल्लाह जी नमाज़ पढ़ूं जंग खे रोके हज़रत इमाम हुसैन नमाज शुरू तो कराए बा जमात नमाज तो पढ़ाए और मुजाहिदो केतिरा ई नमाज में शहीद थिया पर नमाज न तोड़ियो आख़िर नमाज पूरी करे वरी ज़ालिमनि सां मुक़ाबिलो कयो हलंदे हलंदे सब शहीद थिया अल्लाह अकबर कबीरा सॼी जमात शहीद थी वई हज़रत इमाम हुसैन जा शबाइर बचड़ा भाडो कासिम सॼा दोस्त यार जमात सॼी शहीद थी वई हज़रत इमाम हुसैन भी ज़ख्मनि में चूर जो ज़मीन ते पियो आहे शिमर ज़ालिम तलवार नंगी करे अची हज़रत इमाम हुसैन जे सीने ते तो वेह हज़रत इमाम हुसैन खे चवे थो कर कलमो त कया शहीद हज़रत इमाम हुसैन चवे थो ज़ालिम छा तूं मूंखे तेजारणा हुआ छा तूं मूंखे धमकाइणा हुआ छा तूं मूंखे ख़ौफ़ ॾियारणा हुआ छा तोखे ख़बर नाहे असां अहल बैत पैदा ई शहादत जे लाइ थियाऊं मुंहिंजो बाबू अली शहीद थियो मूंखे उन ते फ़ख़्रु मुंहिंजो वॾो भाउ हज़रत इमाम हसन शहीद थियो मूंखे उन ते फ़ख़्रु मुंहिंजा शबाइर हिते करबला जे मैदान में शहीद थिया मूंखे उन ते फ़ख़्रु मुंहिंजा बचड़ा शहीद थिया अली अकबर शहीद थियो अली असगर शहीद थियो मूंखे उन्हनि ते फ़ख़्रु मुंहिंजो भाइटो कासिम शहीद थियो मूंखे उन्हनि ते फ़ख़्रु मुंहिंजी जमात सॼी शहीद थी वई मूंखे सभिनी ते फ़ख़्रु आहे मां बि शहीद थियण लाइ तयारु आहियां पर ज़ालिम थोरो परे थी पहिरियों नमाज़ पढ़ा टे पारीअ वारी नमाज़ जो वक़्तु अची वियो आहे पहिरियों अल्लाह जो सॼो ॾियां पोइ भईया मूंखे बि शहीद कजां शिमिर थो चवे साईं कीअं नमाज़ पढ़ंदे जॾहिं पीअण जे लाइ तोखे पाणी नथो मिले वज़ू किथां कंदी हज़रत इमाम हुसैन तो फरमायो शिमिर तुंहिंजो दिमाग़ ख़राबु आहे तुंहिंजो दिमाग़ कमु नथो करे तव्हां 7 तारीख़ खां वठी पाणी बंदि कयो आहे असां 7 तारीख़ खां वठी मिटीअ सां प्रेम कंदा नमाज़ पढ़ंदा आहियूं छो त क़ुरान जो हुकुम आहे जे पाणी न मिले फतयम्ममू सईदन तय्यबा मिटीअ सां पकाई करे भी नमाज़ पढ़ो तंहिंजे करे असां साईं तुंहिंजे सॼी ॾींहं ॾींहं जो तीर लॻाइनि खंजर लॻाइनि तलवारां लॻियूं आहिनि साईं तुंहिंजे जिस्म मुबारक मां बेशुमार रत मुबारक वरी आहे साईं तुंहिंजे जिस्म में कमज़ोरी आहे साईं ॾींहं जो सॼो ॾियारो अवांजी अखियुनि मां पाणी हलियो आहे ॿाहिरि जा जनाज़ा ॾिसी बचड़नि जा जनाज़ा ॾिसी भाटे कासिम जो जनाज़ो ॾिसी दोस्तनि यारनि जा जनाज़ा ॾिसी तव्हांजे अखियुनि मां पाणी हलियो आहे साईं कीअं नमाज़ पढ़ंदे तुंहिंजे जिस्म में वॾी कमज़ोरी आहे हज़रत इमाम हुसैन तो फरमायो शिमिर बराबरि जिस्म में कमज़ोरी आहे पर ईमान साॻियो ई मज़बूत आहे परे थी ॾिस त मां कीअं थो नमाज़ पढ़ां उते जो ते शिमिर खे परे करे धिको ॾेई चादर मुबारक विछाए हाँ हाँ उते जो ते तयम्मुम फरमायो अल्लाह अकबर करे नमाज़ शुरू फरमायो सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिका व तबारक अस्मुक व तआला जद्दुक व ला इलाहा गैरुक बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम
अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दाल्लीन अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फीहि हुदल लिल मुत्तक़ीन الذين يؤمنون بالغيب ويقيمون الصلاة ومما رزقناهم ينفقون والذين يؤمنون بما أنزل إليك وما أنزل من قبلك وبالآخرة هم يوقنون أولئك على هدى من ربهم أولئك على هدى من ربهم أولئك على هدى من ربهم وأولئك هم المفلحون अञा वॾी आवाज़ जेके हुसैनी आयो वॾी आवाज़ मां तव्हांखां पुछां सॼी ॿुधायो इन वक़्त में इन घड़ीअ में हज़रत इमाम हुसैन नमाज़ न पढ़िया मयार हुयसि मयार छो पढ़े तव्हां असांखे निमाज़ जी हैसियत सम्झायो त मां अहिड़ी घड़ीअ में बि निमाज़ नथो छॾियां ऐं असां घरनि में वेठा आहियूं निमाज़ नथा पढ़ूं असां औताकुनि में वेठा आहियूं निमाज़ नथा पढ़ूं असां ॿिन्हिनि ते वेठा आहियूं निमाज़ नथा पढ़ूं असां दुकाननि में वेठा आहियूं निमाज़ नथा पढ़ूं ख़ुशि चङा भला हर सहूलियत आहे हर शइ मौजूदु आहे पाणी मौजूदु आहे मस्जिदियूं मौजूदु आहिनि मुसल्ला मौजूद है तो भी नमाज न पढ़ो सेहत मौजूद है अल्लाह हज़रत इमाम हुसैन केड़े वक्त में नमाज पढ़ी रखी यो दुनिया वारन के पैगाम दियो त नमाज एडी वडी फजीलत वाली तो जो मां बच्चा कुर्बान किया बार कुर्बान किया दोस्त यार कुर्बान किया जमात सजी कुर्बान कई भुख बर्दाश्त कई उन्यम बर्दाश्त कई पर नमाज कज़ा न कई आखिर विंदे वाट भी रब जी नमाज पढ़ियो तो तड़ी तक अल्लाह वाले हज़रत इमाम हुसैन जी नमाज ही सारा के न मंदिर में न मस्जिद में न बैतुल्लाह के दीवारों के साए में नमाज इसके अदा होती है तलवारों के साए में वरी बे अल्लाह वाले हज़रत इमाम हुसैन जो सजदो सारायो चाली बाबा नबी नाना शराफत हो तो ऐसी हो निस्बत हो तो ऐसी हो चले खंजर करे सजदा चले तीर करे सजदा चले तलवार करे सजदा इबादत हो तो ऐसी हो इमाम हुसैन सजदे में ज़ालिमन तीर जुटिया ज़ालिमन खंजर आया ज़ालिमन तलवार आयूं एकड़े ज़ालिमन तलवार जो वार करे हज़रत इमाम हुसैन जी मुंडी मुबारक धड़ मुबारक को धार करे छड़े धड़ मुबारक हज़रत इमाम हुसैन जो सजदे में मुंडी मुबारक अलग थी तो भी हज़रत इमाम हुसैन जा चपड़ा मुबारक चुरन पिया आवाज में जे सुभान रब्बी अल्लाह सुभान रब्बी अल्लाह सुभान रब्बी अल्लाह अञा वरी आवाज अल्लाह जी ज़ात जो कसम सजदे में नमाज में हज़रत इमाम हुसैन शहीद थियो मुंडी मुबारक अलग से वो भी चपड़न मुबारक जारिया सुभान रब्बी एडी नमाज ना मोहब्बत अज केड़ा केड़ा हुसैनी हथ मथे गणे इरादो कयो इंशाअल्लाह असा में ही नमाज ना मोहब्बत पढ़दो नमाज अल्लाह जाने तो बेनमाजी जन्नत तेजे करे नमाज की पाबंदी रागने साजने गानन बुधण वारो जहन्नम तो इरादो कयो इंशाअल्लाह राग न बुधंदा
जिना बेहयाई खुशहाई करण वारो बदनज़री करण वारो जहन्नम तो वञे अॼु इरादो कयो चए इंशाअल्लाह पाण खे जिना खां बेहयाई खुशहाई खां बदनज़री खां बचाईंदा व्याज ऐं रिश्वत खाइण वारो जहन्नम तो वञे अॼु इरादो कयो चए इंशाअल्लाह इन गुनाहनि जे वेझो ई न ईंदा नशे जुआ करण वारो जहन्नम तो वञे अॼु इरादो कयो चए इंशाअल्लाह इन गुनाहनि जे वेझो ई न ईंदा धाड़ा हणण वारो फुरन करण वारो चोरन करण वारो जहन्नम तो वञे अॼु इरादो कयो चए इंशाअल्लाह इन गुनाहनि जे वेझो ई न ईंदा अबे अम्मा जी नाफरमानी करण वारो जहन्नम तो वञे अॼु इरादो कयो जो अबे अम्मा जो हया कया परावन हकन खाइण वारो जहन्नम तो वञे अॼु इरादो कयो जो कंहिंजो हक़ न खाईंदा कत्ल करण वारो खून करण वारो जहन्नम तो वञे अॼु इरादो कयो जो इन गुनाह जे वेझो ई न ईंदा मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो महिरबानी करे पाण खे जहन्नम जी बाह खां बचायो पाण खे नेक बणायो पाण खे निमाज़ी बणायो पाण खे दीनदार बणायो पाण खे सालियो बणायो पाण खे क़ुरान शरीफ़ जो आशिक़ बणायो क़ुरान शरीफ़ सां चिबड़ो क़ुरान मजीद खे ठाकुर पायो बच्चा आलम कयो बच्चा हाफ़िज़ कयो बच्चा क़ुरान वारा बणायो बच्चा मदरसनि में छॾियो त मुंहिंजा अज़ीज़ो इहो क़ुरान जे फैज़ मां मुस्तफ़ीज़ थिए क़ुरान शरीफ़ वारा जहन्नम जी बाह बचंदा क़ुरान मजीद जहन्नम जी बाह बचाइण आया कुंतुम अला शफ़ा हुफ़रतिन मिनन नार फ़अनक़ज़कुम मिनहा रब फरमायो जेको मुंहिंजे क़ुरान खे चिंबड़ियो मुंहिंजे क़ुरान जो चयो वञे मां वाइदो त क़ुरान मजीद में करे छॾियां उन खां बाहि माफ़ कईमांसि जन्नती बणाए छॾियो त मुंहिंजा अज़ीज़ो इन हस्ती सां प्यार मूंखे ॾाढी ख़ुशी थी जो मां का घड़ी आयुसि तव्हांखे क़ुरान शरीफ़ ॿुधायां अल्लाह ताला अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए अल्लाह ताला असांजे भाइरनि जी महिनत साईं अब्दुल सत्तार साहिब जी महिनत साईं मोहम्मद हसन साहिब जी महिनत ॿियो जिन भी महिनत कई आहे हेॾो अज़ीम शान जलसो कोठायो आहे अल्लाह ताला सभिनी जी महिनत क़बूल फरमाए ऐं तव्हां जेके बि आया हो मां सभिनी जे लाइ दुआ हुआ अल्लाह ताला सभिनी जे अचण खे क़बूल फरमाए रब्बना आतिना फिद दुनिया हसनतुन व फिल आखिरत हसनतुन व क़िना अज़ाबन नार या अज़ीज़ या गफ़्फ़ार या रब्बल आलमीन इलाहुल आलमीन सभिनी खे जहन्नम जी बाह खां बचा सभिनी खे जन्नतुल फिरदौस में जगह नसीब फरमाए इलाहुल आलमीन सभिनी खे गुनाहनि खां बचा सभिनी खे निमाज़ जी पाबंदी नसीब फरमाए इलाहुल आलमीन सभिनी खे क़ुरान मजीद सां मोहब्बत नसीब फरमाए रागन खां साज़न खां गानन खां अल्लाह असीं सभिनी खे बचा बदनज़रीअ खां ज़िना खां बेहयाई बुशराई खां सभिनी खे बचा व्याज ऐं रिश्वत खां सभिनी खे बचा नशे जुआ खां सभिनी खे बचा अल्लाह साईं धाड़न फुरन चोरन खां सभिनी खे बचा इलाहुल आलमीन परावन हकन खाइण खां सभिनी खे बचा अबे अम्मा जी नाफ़रमानी खां बचा अल्लाह साईं क़त्ल जहिड़े ॾोह करण खां सभिनी खे बचा इलाहुल